बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। वक़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल्लु उम्मती यदखुलूनल जन्नता इल्ला मन अबा। क़ील या रसूलल्लाह मन अबा? क़ाल मन अताअनी फ़क़द दख़लल जन्नह व मन असानी फ़क़द अबा। सदक़ल्लाहु व सदक़ अजबर रबीउस्सानी 1447 मुताबिक 26 सितंबर 2025। अॼु असांजो मौज़ू आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी। मूं जेका आयत पढ़ी, कुल प्यारा पैगंबर ऐलान कर ॿुधाईं, इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह, जेकर तव्हां चाहियो था त अल्लाह तव्हां सां मोहबत करे, अल्लाह जो प्यार मिले, अल्लाह सां ताल्लुक जुड़ी पए। माण्हू कोशिशि कंदो आहे वॾे माण्हू सां वास्तो हुजे, बिरादरी जे, क़ौम जे, मुल्क जे, चङे सां, पंहिंजे बास सां असांजो वेझड़ाइप हुजे। इहा हर हिकु इंसान जी चाहत आहे। बुज़ुर्ग सां, आलिम सां, दुनियादार सां, सभिनी सां मुंहिंजी उथी वेठी हुजे। का सेल्फी निकिरी वञे, फोटो निकिरी वञे, तव्हां वरी रखां ख़बर पए त हिन जो हिन सां वास्तो आहे। अल्लाह इन्हनि सभिनी खां मथे आहे, असांजे माइटनि मिटनि वॾनि खां सभिनी खां मथे। चाहियो त अल्लाह जी मोहबत नसीब थिए त पोइ सोना चई फत्तबिऊनी, मुंहिंजी ताबेदारी, इत्तिबाए रसूल लाज़िम। मदीने वारे मीर जी फरमाबरदारी कयो, ताबेदारी कयो त पोइ युहिब्बुकुमुल्लाह, अल्लाह तव्हां सां मोहबत, अल्लाह जी दोस्ती मिलंदी, अल्लाह जो ताल्लुक वास्तो मिलंदो। ॿियो बि फ़ाइदो मिलंदो। हिकिड़ो त अल्लाह जे ताल्लुक दोस्ती वास्तो मिली पियो, व यगफिर लकुम ज़ुनूबकुम, अल्लाह तव्हांजा ॾोह माफ़, गुनाह बख़्शी, वल्लाहु गफूरुर रहीम, अल्लाह बख़्शींदड़ रहम कंदड़। अल्लाह जे रसूल जी ताबेदारी सां अल्लाह जी मोहबत शर्त आहे। ताबेदारी जिन कई उहे कामयाब थी विया, जिन न कई उहे नाकाम थिया। अल्लाह जे पैगंबर नूह जे पुट किनान चयो न मञो, जॾहिं पाणी जो सैलाबी रेलो अचण वारो, हज़रत नूह पंहिंजे पुट खे चयो वञ अच मुंहिंजी ॿेड़ी ते वेह, अॼु केरु न बचंदो। चई त मां काल सआवी इला जबल यासिमुनी मिनल मां, मां रसो थो वठां, जबल ते चढ़ी वेंदुमि, मूंखे पाणी पहुचंदो ई कोन। हज़रत नूह अलैहिस्सलाम चयो ला आसिमल यौम मिन अम्रिल्लाह इल्ला मन रहिम रब्बी, जंहिंखे रब बचाए, बाक़ी अॼु पाणी खां केरु न बचंदो, अॼु सभु गर्क थींदा। इन ॻाल्हि में हा तफाल फहाल बैनहुमल मौज फकान मिनल मुग़रकीन, पाणीअ जी अची छोली पई त ॿुॾी वियो। चई अल्लाह सी मुंहिंजो पुटु इन बनी मिन अहली, मुंहिंजो बच्चो आहे मुंहिंजे अहल मां आहे। अल्लाह फरमाए या नूह इन्नहु लैस मिन अहली, तुंहिंजे अहल मां कटे छॾे, ना अहल मां जेको नाफरमान खानदान मां कटम। इन्नहु अमलुन गैर सालिह, लक्षण चङा कोन्हसि, किरदार जा ख़राब तंहिं करे तुंहिंजे पुटु तुंहिंजे अहल मां ख़तम। ॿी हर दुआ घुरी त तोखे तुंहिंजा बि अमल ख़राब थींदा। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो पीउ आज़र चयो न मञी नबीअ जो, पुटोसि नबी, जनम जो किरदार पढ़ियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो अबू लहब न मञई, अल्लाह साईं जहन्नम में चयो सयस्ला नारन ज़ात लहब, पाण बि जहन्नम में दाख़िल थींदो, घरवारी बि उन जेका चयो न पई मञी उहा बि थींदी। तब्बत यदा अबी लहब, अबू लहब जा ॿई हथ भॼन। हुज़ूर जी गुस्ताखी कई, मुखालफत कई, हुयो सॻो चाचो, मालदार, हसीन, जमील, पर नाफरमानी जे करे अल्लाह चयो अबू लहब जा ॿई हथ भॼन, हलाक थिए, पाण ई संदसि घरवारी जहन्नम जो बल बणियो। नबीअ जो चाचो आहे, न मञई, जहन्नम ई बणिजी वियो। सॼी उमिरि फिटकार ऐं लानत हलाकत जो, जेको क़ुर पढ़ंदो रहंदो उन ते लानत वसंदी रहंदी। वरी जिन चयो मञो, बिलाल हबश जो आहे, कारड़ो वीचारो, गरीब मिसकीन, मदीने वारो मीर जॾहिं वियो मेराज ते, अल्लाह साईं खे अर्ज़ कईसीं मूंखां अॻु में हिते जुतीअ जो खड़काट पिया ॿुधूं कि तुंहिंजो बिलाल हबशी कारड़ो घुमे त मदीने वारे घिटियुनि में थो, तुंहिंजी ताबेदारी फरमाबरदारी एॾी कई जो अल्लाह तोखे अर्श मौला ते बिलाल जे जुतीअ जो आवाज़ ॿुधायो। सुहेब रूम जो, बिलाल हबश जो, गरीब सादड़ा, चयो मञो, इताअत कयूं त एॾी वॾी जेका ऐसा मनसब मिलियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मूं जेका हदीस पढ़ी, कुल्लु उम्मती यदखुलूनल जन्नत इल्ला मन अबा, फरमाया मदीने वारे मीर मुंहिंजा सभई उम्मती जन्नत में दाख़िल थींदा मगर जिन इनकार कयो। कील या रसूलुल्लाह मन अबा, साहबा अर्ज़ कई केरु आहे जेको इनकार कंदो? फरमाई मन अताअनी फ़क़द दख़लल जन्नत, जंहिं मुंहिंजी ताबेदारी कई, इताअत कई, चयो मञो जन्नत में दाख़िल थींदो। वमन असानी फ़क़द अबा, जंहिं नाफरमानी कई, चयो न मञो, जन्नत में दाख़िल थींदो।
इहा आहे बस इत्तिबा, इहा जिन चयो मञो ऐं हुजूर जे सहाबा किराम एडी ताबेदारी कई जो अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे कुरान पाक में रज़ा जा सर्टिफिकेट ॾेई छॾिया, तां हर राज़ी आहे। फरमाए रदी अल्लाहु अन्हु व रदू अन्हु, अल्लाह सहाबा खां राज़ी, रब सहाबा खां राज़ी, सहाबा अल्लाह खां राज़ी, अल्लाह इन्हनि खां राज़ी। उलाइकुमुर राशिदून, हिदायत वारा आहिनि, उलाइकुमुल मुफ़्लिहून, कामयाब आहिनि। अशर मुबशर 10 साहबनि खे हुजूर जहिड़े जन्नत जी ख़ुशख़बरी मिली। इहा छा आहे? ताबेदारी जे करे। घर छॾियाऊं, ॿार छॾियाऊं, वतन छॾियाऊं हुजूर जी मोहबत। जेकॾहिं को सहाबी जो खानदान में हुजूर जे फर्मा बरदारी जे मुखालिफ करे, चए जे मुखालिफ करे, उम्र गुज़री वञे, वरी उन सां ताल्लुक ई न कायम रखे। या हज़रत अबू बकर सिद्दीक जी इत्तिबा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मक्के जे सभिनी कबीलनि हिकिड़ो हिकिड़ो माण्हू नबी साईं खे माज़ अल्लाह क़त्ल करण जे इरादे सां निकिता। साईं जन हज़रत अली साईं खे पंहिंजे बिस्तरे ते सुम्हारे, इहा वॾी दिलेरी आहे, शुजाअत आहे। त बाबा नबी साईं खे क़त्ल करण था अचनि, माज़ अल्लाह, जे उन जे बिस्तरे ते जेको हूंदो उनखे माण्हू मारे छॾींदो, छो त हिनखे सिक्योरिटी ॾिनई, उन जे हिफ़ाज़त में छो आयो? हज़रत अली साईं सुम्ही पियो। इहा ताबेदारी। त हिकिड़े पुर ख़तर बिस्तरे ते जंहिंजे पुठियां माण्हू आहिनि, पोइ जे मां नबी न लधो त जेको लभंदो उनखे मारबो। पाण तां उथिया, हज़रत अबू बकर खे चयूं मुंहिंजे पुठियां काफ़िर सभु आहिनि, सभिनी कबीलनि वारा गॾु आहिनि, सफ़र करिणो आहे मदीने, जे हली सघी त हल, ताबेदारी करे सघी त कर, मौत जो रस्तो आहे, कंडनि वारो रस्तो आहे। चई तव्हां त मुंहिंजी रूह आहियो, तव्हां मुंहिंजी जान आहियो, तव्हां ते अबो अमा कुर्बान, इहे त ॾींहं मां ॻोल्हिया पे जहिड़ी तव्हांजे कदमनि मां साह वञे। इहा ताबेदारी न आहे त ॿियो छा आहे? इन खां वधीक बि कहिड़ी ताबेदारी चइबी? हज़रत उस्मान ज़िन्नुरैन जी ताबेदारी। हज़रत उस्मान मशवरो थियो त हाणे असां मके में को माण्हू मोकिलियो, उन्हनि खे चऊं असांखे सिर्फ़ु काबतुल्लाह जो तवाफ़ करण ॾियो, ज़ियारत करण ॾियो, असां जंग जे इरादे सां नथा अचूं। हाणे केरु वञे? जानी दुश्मन मके वारा, हज़रत उस्मान जो नालो। इहा दिलेरी आहे, वाह दुश्मन ॾे केरु वेंदो? अबा फिलाणे सां असांजी जंग ठा हुई कोन्हे, उन्हनि खे इतला जो त असां अमुन जे लाइ चऊं था, जेको वेंदो सो सिर तां सांगो खणी वेंदो। इहा ताबेदारी मुस्तफ़ा जी। वियो मदीने में मशहूर थी वियो, उस्मान जा त ठठ थी विया, इहो तवाफ़ बि करे ईंदो, काबे जो ज़ियारत बि करे ईंदो। हुजूर ॿुधो पाण फरमायो, ईअं कीअं थींदो जो हज़रत उस्मान असां खां सवाइ तवाफ़ करे? ऐं जॾहिं हज़रत उस्मान उते पहुतो, मके जे काफ़िरनि जो त तुंहिंजा वॾा थोरा ई अहसान आहिनि, तोखे इजाज़त आहे तवाफ़ कर, काबतुल्लाह जी ज़ियारत कर, सभई सिकूं पूरियूं कर, बाक़ी हुजूर साईं खे न छॾींदासीं। ईअं कीअं थींदो? मदीने वारो मीर न अचे, उस्मान अॻे तवाफ़ करे काबतुल्लाह जो, ईअं गिणंदो ई कोन जेसिताईं महबूब न ईंदो। हुजूर ॿोॾाए चयो त मूंखां सवाइ उस्मान तवाफ़ न कंदो, काबे में न गिणंदो। हज़रत उस्मान बि उहे ई लफ़्ज़ चया जेके मदीने वारे मीर। इहा ताबेदारी। हज़रत अली मुर्तज़ा जी ताबेदारी। हज़रत अली शेर खुदा रज़ियल्लाहु अन्हु, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैबर जो किलो फतह न पियो थिए, काफ़ी ॾींहं थी विया, पाण फरमाए सुभाणे आउं जंहिंखे झंडो ॾींदुसि जंग जो, उहो जेको आहे फातिह खैबर बणो, हर एक की तमन्ना आई, इहो हुजूर मूंखे ॾींदा, मां वञी लड़ंदुमि, वञी लड़ंदो जान जोखे में विझी। ऐं सुबुह जो हज़रत अली साईं आया, फरमाया ऐन अली, अख में सूर अथसि, हर चवनि पिया असांजो नालो जे घुरायो, पाण पंहिंजी लुआ मुबारक अख ते हज़रत अली चयो पूरी ज़िंदगी उन अख में का बि तकलीफ़ न थी, न नज़र घटी न तकलीफ़ थी, ॿी अख में फ़र्क़ु अचे पियो, हिन में कुझु बि न पियो थिए। जंहिं अख ते मदीने वारे मीर जा हथ घुमिया, उहा अख सदाईं उन खां वधीक रोशन रही। ऐं हज़रत अली साईं उहो खैबर किलो फतह कयो, जिते यहूदी मुनज़्ज़म ऐं मज़बूत आहे, जान खे जोखे में विझी हुजूर जे आॾो कुर्बानी करे थी, ताबेदारी सहाबा करे ॾेखारी। हज़रत हंज़ला साहबी, नई शादी आहे, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे मना कयो, जो उनखे न ॿुधाइजो, जंग ते हलूं था, आवाज़ ॿुधाई कन में, हया अलल जिहाद, घरवारी सां सोबत कई थी, उथियो आहे, चई वेंझ न काॾे थो वञी? चई वेंझंदुमि त देरि थी वेंदी, काफ़िलो निकिरी वेंदो। पाण उन तड़े सां पंहिंजो मुंहुं बि ढकी त हुजूर ॾिसंदा त वापसि कंदा, तुंहिंजी नई शादी आहे, तूं पोइ ते वञ, इजाज़त हुई। पंहिंजी पसंदि जी शादी कई, हुजूर शादी कराया, हुजूर उनजी फरमाइश ऐं चाहत मुताबिक़ हसीन जमीलो सां कराई, पर हुजूर जो आवाज़ जो ॿुधई त जिहाद ते हुजूर सां हलो, त सभु शयूं छॾे निकितो, लड़ंदे लड़ंदे शहीद थी वियो। ऐं हज़रत हंज़ला जी घरवारी आई, पाण रोकियो, ज़ाल जी मोहबत आहे, परेशान जी मूंखे का बि फिक्र कोन्हे,
इनखे तड़ लाज़िम हो। हुजूर जो ॾिठो अल्लाह फ़रिश्ते खे मोकिलियो, हज़रत हंज़ले खे मलाइकनि जेको आहे गुस्ल ॾियारियो आहे, गसीलुल मलाइक, जिस्म मां उहो पाणी टपके पियो। इहो एज़ाज़ हज़रत हंज़ले खे मिलियो। हज़रत जुलैबी हुजूर जो शादी कंदे चई मूंखे केरु ॾींदो, मां ग़रीब मिस्कीन, रहण लाइ घर कोन्हे को, अहिड़ी शक्ल सूरत कोन्हे, खानदान कबीलो वॾो कोन्हे, अब सुञे केरु ॾींदो, मूं अॻे तव्हांखे ॿुधायो आहे। हुजूर चयोसि वञ फलाणे सां ॾे, हुनजी न्याणी जवान आहे ऐं हू बि फ़क़ीर माण्हू, सादी तबियत जो पोतो अकेलो। असां रुगो तारीख़ ॿधण लाइ वञण लाइ हिते केतिरा काफ़िला ड्रंबल वञंदा, पहिरीं हा थी वरी पधरी थी, अलाए छा छा थो थिए, वाणियुनि वारियूं सभु रस्मूं इहे इस्लाम जे ख़िलाफ़ आहिनि, नबी जी सुन्नत में आहे ई कोन। वियो केरु? जुलैबी। अवा कीअं आयो आहे? हुजूर मोकिलिया पंहिंजी न्याणीअ संग ॾे। हुनजी माणस अञा छोकिरी जी चवण वारी, त पोइ उहो सम्झी वई त अम्मा इनकार कंदी। चयमां हुजूर जे फ़ैसिले खां पोइ ॿी का ॻाल्हि ई नथी। इज़ा क़दल्लाहु अमरन, मोमिन खे आहे ई कोन, मा कान ले मोमिनिन, मोमिन लाइ जाइज़ ई कोन्हे जॾहिं हुजूर का ॻाल्हि कनि त पोइ उनजे मथां पंहिंजी ॻाल्हि कनि। हुजूर जो करे छॾियो त बस, हुजूर जे फ़ैसिले न पए का, उहो अलाह मूंखे ज़ाया न कंदो। मदीने वारे में न्याणी जॾहिं राज़ी आहे ऐं हुजूर खे जॾहिं इहा ख़बर पई, हुजूर हथ खयां ख़ुशीअ मां, उन मोमनियाणी साहब ॾियणी, अल्लाह साईं जुलैबीब जी घरवारी खे जजो माल ॾे। ऐं एॾी सखियाणी पूरे मदीने में जुलैबीब जी घरवारी जेतिरो अमीर कोन। हज़रत जुलैबीब मैदान जंग ते निकितो, उहो बि आई मुंहं में पुट ॿधी त साईं जन मोटाईंदा, आवाज़ ॿुधई नबी साईं जे जंग जो, पोइ लड़ंदे लड़ंदे 7 काफ़रनि खे जहन्नम रसीद करे पाण को जे मथां पिया। हुजूर चयो, हुजूर साईं पाण जुलैबीब खे हथनि में खयो, चई जुलैबीब एॾी महबूब हसीन जमील घरवारी छॾे मुंहिंजे हुकुम ते आहे। जुलैबीब खे खयो बीठा, जेसि ताईं क़बर खोटरी, टाइम लॻंदो आहे, को मिंट में त कान खुटंदी, क़बर खोटरी पाण साईं जन पंहिंजे हथनि सां जुलैबीब खे हेठि लाथो। इहा हुजूर जी ताबेदारी, इहा हुजूर जी मोहब्बत, हुजूर जे सुन्नत ते अमल करण हुजूर जी मोहब्बत आहे। जे उहा हुजूर जी मोहब्बत नसीब थी वञे त काश न घुरबी आहे। असां त ठहियो, हिकिड़े हिंदू शाइर लिखियो, मौलाना मोहम्मद रमज़ान फुलकोटरो खैरपुर जो आहे, उन किताब लिखियो आहे, प्यारो पैगंबर परावन जी नज़र में 800 सुफ़ा मूं वटि आहे, 800 सुफ़नि ते गैर मुस्लिम सिखनि ईसाइनि हिंदुनि ऐं जेको आहे सो शाइरी में खोड़ सारा लिखिया। हिकिड़े सिंधी हिंदू लिखियो शाइरी, काश मूंखे शाह यसरब लाइ मोहब्बत थी पवे, ज़िंदगी मुंहिंजी ई मुंहिंजे लाइ जन्नत थी पवे। हिंदू तो जे काश मूंखे शाह यसरब लाइ मोहब्बत थी पवे, ज़िंदगी मुंहिंजी ई मुंहिंजे लाइ जन्नत थी पवे। इन खां वधीक बि छा? हुजूर तां एॾी कुर्बानी कंदड़ा, हुजूर जे लाइ एॾो जेको आहे सो मोहब्बत थी। हुजूर हज़रत यूसुफ खे जिन ॾिठो, पंहिंजूं आङिरियूं कटायूं, मदीने वारे पीर खे जिन ॾिठा, पंहिंजा कंध कपाए छॾिया, सभु शइ विसारे छॾियूं। हुजूर जी ताबेदारी, हुजूर जी ताबेदारी छा आहे? हुजूर जी पैरवी, हुजूर जी सुन्नत ते अमल करणु। हज़रत अबू बकर सिद्दीक हुजूर जो एॾो ताबेदार ऐं मोहब्बत कंदड़ो। हज़रत अबू बकर सिद्दीक जे पीउ दानी हुजूर खे, अबू बकर मूंसां विड़ियो आहे, मूंखे धक कयो आहे। हुजूर फरमाया अबू बकर थी नथो सघे, उमर साईं हूंदो जलाली आहे, चई न अबू बकर आहे। अबू बकर साईं ईअं कीअं कयो? पाण घुरायो, चई तुंहिंजी गुस्ताखी करे पियो, ही त हथो जो धक कयो मां, तलवार हुजे त सिर सिसी वंधाए कजे। बाना गुस्ताखी जेकॾहिं मदीने वारे मीर जो पीउ करे त उनखे बि बर्दाश्त न, इहा मोहब्बत ई हुजूर, इहा ताबेदारी। हज़रत अबू बकर खे पुट चयो, बाबा मां काफ़रनि जे पासां आयुमि, तूं मुस्लमान जे पासे बिल्कुलु मुंहिंजे निशाने ते, पर मां तोखे निशान न कयो, पीउ सम्झी। हज़रत अबू बकर चयो, कसम आहे मूंखे उन रब जो जंहिंजे कब्ज़े में मुंहिंजी जान आहे, जेकर तूं मुंहिंजे निशाने ते हुजी त मां पुट न ॾिसां, मोहम्मद जो गुस्ताख सम्झी इस्लाम जो दुश्मन ॾिसी मारे छॾियां। इहा मोहब्बत ई हुजूर जी, इहा ताबेदारी इस्लाम हुजूर जी। हुजूर जी ताबेदारी छा आहे? हुजूर जी सुन्नत ते अमल कजे। असांखे आहे ई कान। हुजूर फरमायो, मन आया सुन्नती इंद फसाद उम्मती फलहु अज्र मिअत शहीद, जंहिं मुंहिंजी सुन्नत खे ज़िंदा कयो उम्मत जे फसाद जे वक़्तु, उनखे 100 शहीद जो सवाब मिलंदो। माना माण्हू ज़िंदा कयो मतलब छा आहे? सुन्नत ते अमल छॾिजी वियो हुजे, सुन्नत खे माण्हू आम सम्झनि, अब आई सुन्नत कई आहे हुजूर जी आहे। हाणे इन महिल जेको रखे, असां पंहिंजे करे त कोन रखी आहे, हुजूर जी सुन्नत सम्झी। इन महिल हर का टोक ठठोल चथर इन ते, हाणे जेको इन महिल इन सुन्नत खे रखे,
त पोइ उन लाइ 100 शहीदनि जो सवाब आहे। ॿियो हिकिड़े बुज़ुर्ग वज़ीफ़ो ॾसियो आहे, जेको कमु कयो मानी खाइण खां अॻु में हथ धो, दिलि में चयो मुंहिंजे प्यारे महबूब हथ धोता, मां पंहिंजे प्यारे हबीब जी सुन्नत थो ज़िंदा कयां। मानी खाइण खां पोइ अल्हम्दुलिल्लाह थी सघे थो वॾी दुआ नथी यादि अचे, अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी अतमना वसकाना वजरना मिनल मुस्लिमीन, अल्लाह साईं तुंहिंजी तारीफ़, तो असांखे खारायो, तो प्यारियो, तो मुस्लमान कयो। इहे तर्जुमा, इहो तर्जुमो बि ज़हन में आणे सघे थो। अल्हम्दुलिल्लाह रब तो खारायो, मां या दुआ घुरां थो मुंहिंजे हबीब सुन्नत मुताबिक़, सुन्नत इहा हुजूर जी आहे। पाणी पी बिस्मिल्लाह करे पी, इन जे करे बिस्मिल्लाह करे तो पिया जो मुंहिंजे महबूब बिस्मिल्लाह करे पीतो। टिन सायन में पे, नियत इहा करे तो मुंहिंजे हबीब टिन सायन में पीतो। वेही पे, मुंहिंजे हबीब वेही पीतो हो। आखिर में अल्हम्दुलिल्लाह चवे मुंहिंजे हबीब अल्हम्दुलिल्लाह कई। हज़रत अबू उस्मान साईं जी ताबेदारी सुन्नत सां हुजूर सां मोहब्बत, पाण वुज़ू कयो, वुज़ू खां पोइ मुस्कुरायो, छो कि हुजूर हिन जगह ते मुस्कुरायो। हर हिकु अदा हुजूर जो उथण वेहण खाइण पीअण हुजूर जी इन में सुन्नत छा आहे, इहो पुछी इन ते अमल कंदा रहिया। हर अमल में हुजूर जी सुन्नत। असांजी शादियूं आहिनि न, माण्हू छा चवंदा, अबा भत निकाह मस्जिद में कर, माण्हू छा चवंदा, मस्जिद में निकाह कर, पोइ वॾो ख़र्च न कर, इहा सुन्नत आहे। बची बि पवंदे माण्हुनि खे खॾ में, अलाह जो हबीब राज़ी थिए, माण्हुनि जे लाइ थोरे आहिनि। अलाह जो रसूल राज़ी थिए। सोने अली खे नबी साईं जो पंहिंजी धीउ जो संग ॾिनो, पाण पेशकश कयूं, असां पाणे कीअं चऊं त मूंखां न्याणी वठि, माण्हू छा चवंदा। असांजे हुजूर त पाण पेशकश कई, अब हुजूर खां मथे असां आहियूं। जेकॾहिं हिकिड़ो अहल आहे जेको ॾिसूं था त असांजी न्याणी जे लाइ बहितर आहे, मुनासिब आहे, त पाण पेशकश करे सघे थी। हुजूर पाण हज़रत उस्मान साईं खे चयो त अली खे चयो जे राज़ी हुजे त मां पंहिंजी न्याणी ॾियासि। माना हज़रत उस्मान साईं जेको पैगाम खणी वियो, नबी साईं पाण चयोसि न, पाणे त असां न चवंदासीं बा मुंहिंजे भाउ जी धीउ आहे, तूं फलाणो वठणु चाहींदो, भाउ मूंखे चवंदो त मुंहिंजी न्याणी जो रिश्तो ॻोल्ह, साईं मूंखे चवंदो तॾहिं चवंदुसि न। हुजूर हज़रत अली उस्मान साईं खे चयो, हज़रत अली साईं कुझु बि कोन्हो, हज़रत उस्मान साईं ज़िर ॾिनसि, उहा खपाए हकमर ॾिनी, पैसा कोन्हनि कीअं ॾियूं, शादी कर अलाह जी, पाणे उनखे शाहूकार कंदो, दुनियादारनि मां कहिड़ी इज़त मिले, कहिड़ी हैसियत मिले, कुझु बि न। इहे सभु नुक़सान धक खाई पोइ बि माण्हू सुधरण लाइ तयार न आहे। हुजूर जी सुन्नत आहे, माण्हुनि खे न ॾिसबो। साहबा किराम हुजूर जी सुन्नत ते अपनाईंदे हुजूर जी मोहब्बत में जान ॾेई छॾी। हुजूर फरमायो, केरु आहे जेको काब बिन अशरफ खे जहन्नम रसीद करे। हिकिड़ो साहबी उथी बीठो, चए साईं तव्हांजी दिलि ख़ुशि थींदी जेकॾहिं मां काब बिन अशरफ खे मारियां। पोइ हुजूर जी गुस्ताखी कई, चई हा। पोइ चई हिकिड़ी मूंखे इजाज़त ॾियो, थोरो मां उन सां कूड़ ॻाल्हाए, थोरो पाण सां राज़ी कयांसि, राय माल कयांसि, तोखे इजाज़त आहे। उन ॾे वियो काब बिन अशरफ ॾे, चई त मूंखे कर्ज़ ॾे, पैसा ॾे। छो? चई ज़कात ॾियणी आहे। चई मां तोखे चयो हुयमि न त मोहम्मद जे दीन ते हली सुञो थी वेंदो, तव्हां ख़र्च कराए कराए तव्हांखे ख़ाली करे छॾींदो। चई यार छा कयूं भला मुस्लमान, चई सुभाणे अचां। ॿिए ॾींहुं वियो, राति जे टाइम ते घुरायसि। साहबी ॿिए खे चई यार तूं मूंसां मदद कजां, थोरो लॻे, तोखे ॾाढी ख़ुशबू आहे। चई हा मां मालदार माण्हू आहियां, मके में हसीन औरत मुंहिंजे निकाह में, मां न ख़ूबसूरत खुशबू वारो। चई खुशबू तुंहिंजी सिंगा, थोरो कद हेठि कई, खुशबू वारनि लॻल जले ॻिचे मां ज़िर कईं कमु तमामु पूरो। चई हुजूर राज़ी थिए थो त मूंखे कंहिंखे ॿारण जी तव्हां जोखो खणणु, पंहिंजे जान जो नज़रानो पेश करणु, हुजूर जी सुन अमल ते हुकुम ते सुन्नत ते ज़िंदगी गुज़ारण लाइ पंहिंजी जान ॾेई छॾियूं। असां हुजूर जी सुन्नत ते, माण्हू छा चवंदा, बसि लफ़्ज़ इहो, माण्हुनि खे न ॾिसबो, अलाह खे